अहम ख़बर खमा खे आगाह करे रहिया आहियूं। खानपुर महर भरिसां चइनि पोहरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। ॻोठ ग़रीबो मलिक में चुल्ह चिणग उथण सबबि घरनि खे बाहि वकोड़े वई। बाहि लॻण सबबि अकबर मलिक, असगर मलिक, जमाल मलिक, अली अकबर मलिक जा घर सड़ी रख थी विया। बाहि मुतासिर ॻोठाणनि डीसी घोटकी ऐं चूंडियल नुमाइंदनि खे मदद जी अपील कई आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। खानपुर महर भरिसां चइनि पोहरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई। ॻोठ ग़रीबो मलिक में चुल्ह चिणग उथण सबबि घरनि खे बाहि वकोड़े वई। बाहि लॻण सबबि अकबर मलिक, असगर मलिक, जमाल मलिक, अली अकबर मलिक जा घर सड़ी रख थी विया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मेहर महर जी। मेहर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही खानपुर लॻ ॻोठ गरीबो मलिक है, जिते चुल्ह मां चिणग उथण सबबि 4 पोरियतनि जा घर जेके आहिनि उहे सड़ी रख थी विया आहिनि। खानपुर महर जे ॻोठ गरीबो मलिक में पोरियत आहिनि अकबर मलिक, असगर मलिक ऐं अली अकबर मलिक शामिल आहिनि, जंहिंजे घरनि खे अचानक बाहि वकोड़े वई, जंहिं सबबि घरनि में पियल समूरो सामान, अनाज, खटूं, हंध बिस्तरा सड़ी विया ऐं लखे रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे। इन सिलसिले में जेके मुतासिर पोरियत आहिनि, जेके उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं उन्हनि ज़िले हुकूमत ऐं डीसी घोटकी खां मुतालबो कयो आहे त हुननि जी फौरी तौर जेको आहे सो सार लधी वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मेहर अपडेट करण लाइ।